सर हींअर 3:30 पिया थियनि सुबुह खां रश उस्तादनि जी वोटरनि जी हले पे हींअर छा पोज़ीशन आहे करंट जेका आहे त हिते जे टेबल जे मां वेठो आहे या बूथ वन में बाक़ी कोई 17-18 वोटर जनता बाक़ी ॿिया कास्ट थी आहे टोटल 197 वोट हुया बूथ वन में 197 कराची हैदराबाद मीरपुर कास्ट 3 डिवीज़न ते मुश्तमिल ही बूथ आहे बूथ 2 जेको आहे उन ते शहीद बेनज़ीराबाद लाड़कानो सखर जिनमें 147 वोट आहिनि ऐं मीरपुर ख़ासि मीरपुर ख़ासि सर मीरपुर ख़ासि असां सां आहे ख़ासि हैदराबाद कराची हिन बूथ में तो तक़रीबन जेको आहे बाक़ी कोई मां सम्झा थो कोई 25-26 वोट लाइ ॿिनि बूथनि जा रहिजनि था दोस्त पंध में हिन खे आहे पहुची आहे हिन खे पंध में अलाह ख़ैरु कंदो इहो वोट विकास थी महिरबानी साईं अॾीअ मां मंगण गुम लॻो पियो आहे लॻे थो यार न आयो अथसि इम्तियाज़ हिन जे करे चयो साईं मोहम्मद शरीफ़ दुनिया साहिबु सुबुह खां इलेक्शन प्रोसेस हले पियो मुख़्तलिफ़ टाइमनि ते सवेर तव्हां खां इंटरव्यू वरितोसीं तव्हां चयो त माशाअल्लाह बहितरीन नमूने सां असांजी इलेक्शन कमेटी जेका आहे उहो पंहिंजो किरदारु अदा निभाए पई ऐं हींअर 3:30 खां मथे टाइम थी चुको आहे यकीनन सभु इंतज़ार में आहियूं त जेको वोटर आहिनि असांजा कंप्लीट थियनि तव्हांजो छा राय आहे इलेक्शन कमेटी जो चेयरमैन मौजूद गाजी कंदी वाली साईं इमानुल्ला महल साहब असां सां बाक़ाइदे कोऑपरेटिव आहे इन में थोरा घणी जोर सोर थिया पियो हुनखे असां वक़्तनि ॿई सदारती उमेदवार मोहतरम गुलाम रसूल महर मां जी असां हुनखे पढ़ाईंदा आयासीं दोस्ती में छो त असां ख़ुदि उस्ताद आहियूं जी जी इलेक्शन हारजे या इलेक्शन खटिजे जी उहो हिकिड़ो जमहूरी अमल आहे उन जमहूरी अमल में लथियल आहियूं सो तमामु इलेक्शन जो प्रोसेस में सुठे बहितर नमूने सां हले पियो इलेक्शन कमेटी प्लस जेके असांजा मुक़ररु तौर जा कैंडिडेट आहिनि या असांजा दोस्त असांजे उमेदवार सभु असां पाण में मुतमिन आहियूं इलेक्शन जहिड़ी बि थींदी असीं हुनखे क़बूल कंदासीं दोस्तनि सां गॾु इलेक्शन प्रोसेस जेको हले पियो तव्हां मां मुतमिन आहियो 100% महिरबानी साईं तव्हांजी